गुज़िरियल ॾींहुं वॾे वज़ीर सैद मुराद अली शाह कराचीअ में पाणी खोट वारे मामले ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वफ़ाक़ खे सिंध अंदरि पाणीअ जो बहिरान पैदा करण जो ज़िम्मेवार करार ॾींदे चयो त वाधू पाणी हुजण वक़्तु तरबे लाइ मंगला डैम न भरिया विया। हिन वक़्तु ॿई डैम टेड लेवल ते अची विया आहिनि, जंहिंजो नुक़सानु सिंध खे थी रहियो आहे। पाणी मसइले ते सिंध सां थींदड़ ज़्यादतियुनि बाबति संदसि चवणु हो त पाणी ऐं बिजली वारी वज़ारत पाणी मुआदे ते अमल नाहे कयो, जेका सरासर ज़्यादती आहे ऐं वफ़ाक़ी इदारनि ते को बि एतबार न आहे। वॾे वज़ीर जो चवणु हो त पंजाब सिंधू दरिया मां वधीक 2 केनाल कढण जो प्लान जोड़े छॾियो आहे ऐं वफ़ाक़ सिंध जे हिसे जो 50% पाणी कोटा घटाए छॾियो आहे, जंहिं सबबु ईंदड़ मुंद में पाणीअ जो सख़्तु बहिरान पैदा थियण जो ख़दशो आहे ऐं पाणी बहिरान सां सभ खां वधीक सिंध मुतासिर थींदी। पाणी वारे मामले ते सिंध सां वफ़ाक़ या पंजाब जूं ज़्यादतियूं का नई ॻाल्हि न आहे। इहो त घणो पुराणो मामिलो आहे ऐं पाणी वारे मामले ते पंजाब जो होॾ अंग्रेज़नि जे दौर खां हलंदड़ आहे। अॼु जॾहिं सिंध जो वॾो वज़ीर पाणी मामले ते सिंध सां थींदड़ ज़्यादतियुनि ते प्रेस कॉन्फ्रेंस करे वफ़ाक़ या पंजाब खे उन जो ॾोह ॾेई रहियो आहे, तॾहिं शायदि खाइंस उहे ॾींहं विसरी विया आहिनि त जॾहिं बेनज़ीर भुट्टो साहिबा जे ॿिए इक़्तिदार वारे दौर में खरसाब वाबडा जो वज़ीर हो ऐं हुन 91 ईस्वी वारे ठाह में सिंध जे मुफ़ादनि ख़िलाफ़ तरमीम कंदे तारीख़ी इस्तेमाल जे बुनियाद ते पाणी विर्छ जो फार्मूला तय कयो हो। पाकिस्तान पीपल्स पार्टी गुज़िरियल वफ़ाक़ी दौरे हुकूमत में कालाबाग डैम जे दाइमी ख़ात्मे, चश्मा झेलम ऐं तूंसा पंजनद लिंक केनालनि जे वकिरे ऐं डैमुनि खे भरण तोड़े पाणीअ जे नेकाल बाबति तरीक़ाकार तय करण बदिरां नारेबाज़ी ते कमु हलायो। जेकॾहिं पीपल्स पार्टी चाहे हा त मुशरफ दौर में पाणीअ बाबति ठाहियल टेक्निकल कमेटी सरबराह ऐं मुल्क जे मारूफ़ पाणी माहिर ANG अब्बासी जी सिफ़ारिशुनि ते अमल लाइ का कमेटी ठाहे हा, छाकाणि त अब्बासी साहब पंहिंजी सिफ़ारिशुनि में जिते पाकिस्तान में पाणी विर्छ बाबति ॿियनि मामलनि ते चिटो ऐं वाज़े मौक़िफ़ ॾिनो आहे, उते डैम भरण ऐं पाणी निकाल जे हवाले सां तरीक़ाकार जोड़ण लाइ पिणु सिफ़ारिश कई हुई। बदकिस्मतीअ सां मुशरफ हुकूमत तोड़े पाकिस्तान पीपल्स पार्टी जी वफ़ाक़ी हुकूमत सिंध लाइ ज़िंदगी ऐं मौत जहिड़े अहमियत रखंदड़ इन इंतिहाई हसास ऐं अहम मामले खे नज़रअंदाज़ करे छॾियो हो। पाकिस्तान पीपल्स पार्टी जी इहा पुराणी रवश रही आहे त वफ़ाक़ में हुकूमत हूंदे पंजाब तोड़े ॿियनि इलाइक़नि ऐं क़ुवतुनि खे राज़ी करण लाइ सिंध जे मुफ़ादनि खे नज़रअंदाज़ करण या तीनवाल करण में कंहिं बि हिबक जो मुज़ाहिरो न कयो आहे। वफ़ाक़ी हुकूमत मां निकिरण खां पोइ सिंध जे मामलनि ते आवाज़ उथारण जे नाले में नारेबाज़ी करे अवाम खे बेवकूफ़ बणाइण जी कोशिशि कई वेंदी आहे। जीअं आदमशुमारी वारे अहम मसइले खे पंहिंजी 5 सालनि वारे दौरे हुकूमत में का अहमियत न ॾिनी वई, जॾहिं त हींअर मुल्क में थींदड़ आदमशुमारी जे हवाले सां मुक़ररु अमले खे सहूलियतूं मुहैया करे सही आदमशुमारी करण में मदद करण बदिरां प्रेस कॉन्फ्रेंस ऐं बयाननि ज़रिए आवाज़ उथारण ऐं कोर्टुनि में पिटीशनूं दाख़िल करण जा नाटक कया पिया वञनि। हिते इहा ॻाल्हि बि ध्यान में रखण जहिड़ी आहे त नून लीग हुकूमत हर दौर में साबित कयो आहे त हू पंजाब जे मख़सूस इलाइक़नि जे अवाम खे समूरियूं सहूलियतूं मुहैया करण खे पंहिंजो आइनी फ़र्ज़ु सम्झंदी आहे, जॾहिं त सिंध, बलोचिस्तान, ख़ैबर पख्तूनख्वा, फाटा ऐं ॾखण पंजाब वारा इलाइक़ा संदन दौर में हमेशह नज़रअंदाज़ थींदा रहिया आहिनि। नून लीग जी वफ़ाक़ी हुकूमत जी इहा रवश वफ़ाक़ पाकिस्तान लाइ इंतिहाई ख़तरनाक आहे। तंहिं करे असां सम्झूं था त नून लीग ऐं पीपल्स पार्टी सिंध लाइ ज़िंदगी ऐं मौत जहिड़ी हैसियत रखंदड़ पाणी मामले ते सियासत बदिरां ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो करे ऐं डैम जी भराई ऐं पाणी जे नेकाल तोड़े लिंक केनाल वहाइण बाबति ANG अब्बासी पारां जोड़ियल सिफ़ारिशुनि जी रोशनी में तरीक़ाकार तय करण लाइ कमीशन मुक़ररु करे इन्हनि मामलनि खे हमेशह लाइ हल करण जी कोशिशि कनि।